आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आहियां मुख्तियार जरवार। साथियों, दिलचस्प ऐं मालूमाती सवालनि जवाबनि सां गॾु तव्हांजी खिदमत में हाज़िर आहियूं। इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं सवाल जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे तव्हां वीडियो खे रोके सोचे पंहिंजो जवाबु कमेंट करे सघो था। त हलूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरीं जे तरफ़। त ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जंहिं पंहिंजी माउ खे कॾहिं बि नाहे ॾिठो। जवाब भट्टू। साथियों, ॿुधायो त पाकिस्तान जो पहिरियों डाक टिकट कॾहिं जारी थियो हो। जवाब 9 जुलाई 1948 ईस्वी में। साथियों, ॿुधायो त इंसानी जिस्म ते मौजूदु वार कहिड़े सेल्स ते मुश्तमिल हूंदा आहिनि। जवाब आहे डेड सेल्स ते मुश्तमिल हूंदा आहिनि। साथियों, ॿुधायो त पाकिस्तान जो पहिरियों टीवी स्टेशन कॾहिं क़ाइमु थियो। जवाब आहे त 24 नवंबर 1964 ईस्वी में। साथियों, ॿुधायो त उहो कहिड़ो पखी आहे जेको तेज़ डोड़ी सघे थो। जवाब शतरमुर्ग। जी हाँ साथियों, शतरमुर्ग 70 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां डोड़ी सघे थो। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब न पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट में कंदा। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।